की शुरुआत अहम ख़बर सां कंदासीं त सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून डॉक्टर आरिफ अलवी जे ट्वीट ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त डॉक्टर अलवी सिंध हुकूमत ॿोॾि मुतासिरनि लाइ घर ठाहिण जी अज़ीम मक़सद जी हिमायत में पाकिस्तान जी पहिरीं नीलामी मुनक़िद कई। शर्जील इनाम मेमून जो चवणु हो त नीलामी में 2251 घरनि जी तामीर लाइ फंड गॾु कयो वियो। छा अव्हां ईमानदारी सां वाज़े करे सघो था त अव्हां जे लीडर ॿोॾि मुतासिरनि लाइ जमा कयल 5 अरब रुपयनि मां केतिरनि ख़ानदाननि जी मदद कई? शर्जील इनाम मेमून जो चवणु हो त ईअं लॻे थो त समूरा फंड पाकिस्तान जे इदारनि ख़िलाफ़ सोशल मीडिया मुहिम में ख़र्च थी विया आहिनि। ज़रूरतमंदनि जी मदद करण बदिरां ॾफेड़ पखेड़े रहिया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून डॉक्टर आरिफ अलवी जे ट्वीट ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त डॉक्टर अलवी सिंध हुकूमत ॿोॾि मुतासिरनि लाइ घर ठाहिण जी अज़ीम मक़सद जी हिमायत में पाकिस्तान जी पहिरीं नीलामी मुनक़िद कई। शर्जील इनाम मेमून जो चवणु हो त नीलामी में 2251 घरनि जी तामीर लाइ फंड गॾु कयो वियो। छा अव्हां ईमानदारी सां वाज़े करे सघो था त अव्हां जे लीडर ॿोॾि मुतासिरनि लाइ जमा कयल 5 अरब रुपयनि मां केतिरनि ख़ानदाननि जी मदद कई? शर्जील इनाम मेमून जो चवणु हो त ईअं लॻे थो त समूरा फंड पाकिस्तान जे इदारनि ख़िलाफ़ सोशल मीडिया मुहिम में ख़र्च थी विया आहिनि। ज़रूरतमंदनि जी मदद करण बदिरां ॾफेड़ पखेड़े रहिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़ आगाह कजो त शर्जील इनाम मेमून डॉक्टर आरिफ अलवी जे ट्वीट ते रद्दअमल ॾिनो आहे। छा अपडेट आहे हिन वटि? अशफाक सिंध सीनियर सूबाई वज़ीर इत्तलात शर्जील इनाम मेमून डॉक्टर आरिफ अलवी अॻूणे सदर पाकिस्तान जे ट्वीट ते रद्दअमल जारी कयो। संदसि चवणु आहे त डॉक्टर आरिफ अलवी सिंध जिते सिंध हुकूमत जे ॿोॾि मुतासिरनि या सिंध पीपल्स हाउसिंग जी जेका असीम मक़सद जी हिमायत में जिते पाकिस्तान में पहिरियों दफ़ो जेका नीलामी कई उन जे हवाले सां तनक़ीद थो करे। नीलामी में 2251 जेके घर आहिनि उन्हनि जी तामीर जे हवाले सां फंड जमा कया विया आहिनि। संदसि चवण छा तव्हांजी ईमानदारी तव्हां वाज़े करे सघो था तव्हांजो अॻुवान इमरान ख़ान ॿोॾि मुतासिरनि जे लाइ जेके जमा कयल 5 अरब रुपया केतिरनि ख़ानदाननि जी मदद में इस्तेमालु कया? शर्जील मेमून जो चवणु त ईअं लॻे थो समूरा फंड पाकिस्तान जे इदारनि जे ख़िलाफ़ सोशल मीडिया मुहिम में मसरूफ़ कया इस्तेमालु कया विया ऐं जेके ज़रूरतमंद हुया उन्हनि जी मदद करण जे बजाए अफ़रा तफ़री ॾफेड़ ऐं बदअमनी फैलायो वियो। संदसि चवणु त इमरान ख़ान चैरिटी फंड खे रियल एस्टेट जे वेंचर में मोड़े छॾियो ऐं हाणे मनी लॉन्ड्रिंग ऐं गैर मुल्की जेके फंडिंग जा जेके क़दम आहिनि उहे साम्हूं अची रहिया आहिनि। अहिड़े क़िस्म जा केस अहिड़ा जेके मामला ज़ाहिर कनि था त पीटीआई अवाम जी फलाह जी ॻाल्हियूं करे थी। उहे फलाह जा जेके मनसूबा ऐं जेके पैसा उहा रक़म आहे उहा अवाम जी फलाह जे बजाए पंहिंजे मक़सदनि ऐं पीटीआई जी जेका वर्चुअल मॉब हुई उन जे सिस्टम इस्तेमालु कया। त संदसि चवणु त पहिरीं ॿियनि जे मथां तनक़ीद करण खां पहिरीं पंहिंजो पाण खे साबित करणु खपे त तव्हां पंहिंजो कहिड़ो कमु कयो आहे ऐं पोइ ॿियनि जे मथां आङिर खणियो। ऐं संदनि जेका इहा मॉब हुई जेका प्रीमियम नंबर प्लेट वारी उन में अवाम जी भलाई ऐं 2251 घरनि जे मक़सद जे हवाले सां उन में फंड जमा कया विया आहिनि। जी अशफाक। फयाज़ कुरैशी अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।